दोस्तों, जॾहिं मुंहिंजी तबियत ख़राब रही मां ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि थो कयां त सॼी राति रोंदो त मौला मूंखे मार बाक़ी खार न, पर जन महबूबनि सां मरण जीअण जा वाइदा हुआ उहे बि पुछण न आया। तो हिन कलाम में मरहूम जलाल चंड साहब उहो बीमारी जो दर्द बयान करे थो जेको फालिज जो हमलो थियो हो मरहूम जलाल चंड साहब ते। ही कलाम ॻाइनि था शाइर जनाब दादन मतू जो तुंहिंजे दर जी दिलबर ॾींदुसि ग़ुलामी। बीमारी फालिज में बि मरहूम जलाल चंड साहब पंहिंजे महबूब खे यादि करे थो ऐं तक़रीबन मिसरनि में इन बीमारी जी तफ़सील ऐं पंहिंजो सूर बयानु करनि था। मज़ेदार ॻायो अथनि भलो कलाम। दोस्तो, ही शाइर दादन मतू तालका डोकरी ज़िला लाड़काणे जा रहियाशी आहिनि। असांजो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं हुननि ॿुधायो त हू पढ़ियल बि न आहिनि ऐं मरहूम जलाल चंड साहब हिन जो हिकिड़ो कलाम ॻायो सॼण सूर तुंहिंजे छॾियो साह साड़े, उहो बि हिननि जो लिखियलु आहे। वॉल्यूम 18 में ही दोस्तो आख़िरी कलाम आहे। गॾिजी ॿुधो पंहिंजे चैनल अब्दुल अज़ीज़ चाचड़ यूट्यूब ते। दिल पर सवा दुनिया में अला दिल पर सवा दुनिया में अलाही जिंदगी छा कंदी महबूब आत मिल्कत आनत दौलत छा कंदी हसीनन खां सवा हाजी छा चवे दिली हयाती छा कंदी। दोस्तों, ख़बर ॿुध भाऊ अला जोड़िया ऐं मेहर फ़कीर। इज़त ऐं जिलत उहा ख़ुदा जे हथ हूंदी आहे, जे इंसान जे हथ में हुजे त केरु कंहिंखे घड़ी नथो छॾे सघे। अॼु मां 8 महीने टेस्ट पियो कयां छो त मुंहिंजी तबियत ठीकु न हुई, जंहिंमें असां सिंधी माण्हू चवंदा आहियूं अधरंग ऐं उर्दू में चयो वेंदो आहे फालिज। इन मर्ज़ जो को इलाज ई कोन्हे। उन जो इलाज केरु आहे? हिकिड़ो पंचन पाक जो अलाह त वॾो आहे, ॿियो जंहिंजो पंहिंजे मुर्शिद ते यकीन आहे। मुंहिंजे लाइ पंहिंजे मित्रनि नाला नथो खणी सघां ऐं दोस्तनि ऐं पाड़े वारनि अख़बार में लेख ॾिनो त जलाल पंहिंजो ख़तमु थी वियो। ख़तमु करण वारो कुदरत वारो आहे, इंसान नथो कंहिंखे ख़तमु करे सघे। पर जॾहिं मां अॼु टेस्ट करण हिते आयुसि मोरे खां निकितुसि त हर कंहिं माण्हू ॾिसी ऐं चयो त अॼु शींहं मैदान में अची वियो। मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी दरवेशनि जी अहल बैत जी ऐं पंहिंजे मुर्शिदनि जी ड्यूटी ॾिनी आहे। मुंहिंजो ईमान आहे मूंखे कुझु न थींदो। आज ॾिसी पंहिंजे महबूब खे चए थो ओ तुंहिंजे दर जी दिल पर ॾींदुसि गुलाम
सावसर में जेसी सावसर में जेसी सावसर में जेसी सावसर में कैसी आयूं सलामी कैसी आयूं सलामी आऊं तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी जेसी सावसर में जेसी सावसर में जेसी सावसर में जैसी आयूं सलामी जैसी आयूं सलामी आऊं तुझे दरदी दिल बनवादी दुष्ट गुलामी तुझे दरदी दिल बनवादी दुष्ट गुलामी दोस्तों जरा मुझी तबियत खराब रही मां खुदा जो कसम खणी गाल तो कया तो सजी रात रोंदो तो मौला मुखे मार बाकी खार न पर जन महबूबन सां मरण जीअण जा वायदा उहे भी पुछण न आया त मूड़ी थी छा चयो आहे वो तुझो खास मानो अदल खमाया वो तुझो खास मानो अदल खमाया रे वो तुझो खास मानो अदल खमाया जय छा ॿुधाया जय छा ॿुधाया जय छा ॿुधाया जय छा ॿुधाया जो आया विकामी जो आया विकामी आऊं तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी सावसर में जैसी सावसर में सावसर में जैसी सावसर में कैसी आयूं सलामी कैसी आयूं सलामी आऊं तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी सवे सूर दिल में पतंग जी पचा खो दोस्तों चेतो सवे सूर दिल में पतंग जी पचा थो छो हिकड़ी बीमारी जा महबूबन जा दुख टी रात वजी वडी कीअं कटजे सवे सूर दिल में पतंग जी पचा थो सवे सूर दिल में पतंग जी पचा थो नाचू जीअं नचा थो नाचू जीअं नचा थो नाचू जीअं नचा थो नाचू जीअं नचा थो तलब आत्मानी तलब आत्मानी आऊं तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी तुझे दरदी दिल बरवादी दुष्ट गुलामी जैसी सावसर में जैसी सावसर में जैसी सावसर में जैसी सावसर में